हेलो डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। तमाम सभी दोस्तन के सभी शागिर्दन के असां पंहिंजे YouTube चैनल ते भली कार जाऊं था। तो दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे इंटरजेक्शन। इंटरजेक्शन यानी हरफ़े निदा। सिंधी में एक चइबो हरफ़े निदा, पर इंटरजेक्शन जेका आहे इहो छा थो करे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजे दिमाग़ जी सडन फीलिंग, अचानक ख़्याल, अचानक इज़हार, असांजी जेका फेस इंप्रेशन या असां जी जेका अचानक का ख़ुशी जी ॻाल्हि, का गम जी ॻाल्हि, अहिड़ी सभु ॻाल्हियूं उहे लफ़्ज़नि में बयानु करे थो। मिसाल तौरु तव्हां ख़ुशि आहियो, वाओ अॼु त मुंहिंजो बाबा कार वठी आयो आहे। ॾिसो तव्हांजे चहिरे जा जेके इंप्रेशन आहिनि उहे उन ख़ुशीअ सां मैच थियनि था। जेकॾहिं तव्हां उदास आहियो त चहिरे जा इंप्रेशन ओड़े हवाले सां थींदा। मिसाल तौरु घोड़ा लफ़्ज़ ऐं घोड़ा असांजे सिंधी वारा लफ़्ज़, इहे सिंधी वारा जेके एक्सप्रेशन्स आहिनि असांजे चहिरे जा तासुरात बि उन लफ़्ज़ सां मैच थींदा आहिनि। पर अचूं था टू द पॉइंट। इंटरजेक्शन शोज़ सडन फीलिंग ऑफ आवर माइंड। यानी इंटरजेक्शन आहे उहो असांजे दिमाग़ जे अचानक ख़्याल खे बयानु कंदो आहे, अचानक तासुरात खे, अचानक सोच खे बयानु कंदो आहे, जेको असांजे दिमाग़ में अचानक निकिरे। पोइ या त उहो ख़ुशी जा एक्सप्रेशन हूंदा आहिनि या त उहे गम जा एक्सप्रेशन हूंदा आहिनि। जी मां तव्हांखे पहिरीं ॿुधाया, मिसाल तव्हांखे कंडो पेर लॻे, घोड़ाड़ी ॾिसो ई मुंहिंजे चहिरे जा एक्सप्रेशन आहिनि, चहिरे माना पेर में कंडो लॻी पियो आहे ऐं इन लफ़्ज़ सां चहिरे जा एक्सप्रेशन आहिनि उहे बि सेम थियनि पिया ऐं उन सां गॾु जेका लफ़्ज़ निकितो उहो निकितो घोड़ाड़ी। ठीकु आहे। ऐं घोड़ाड़ी उन इंग्लिश जे लाइ जेके पंहिंजा हिकिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि, उते तव्हां जेका अलस बि करे सघो था, ओ बि करे सघो था, ओ माय गॉड, माना अहिड़ा जेके लफ़्ज़ थी सघनि था। हाणे ॿियो जेको लफ़्ज़ आहे इहो यूज़ थिए थो जॾहिं कंहिं गम में हुजूं। ओ माय गॉड ही डाइड, अरे मुंहिंजा ख़ुदा हू मरी वियो। ओ माय गॉड ही इंजर्ड, ऐं मुंहिंजा ख़ुदा ही ज़ख़्मी थी पियो। ॾिसो ही हिकिड़े चहिरे जा एक्सप्रेशन ऐं लफ़्ज़नि जो तासुरात उन फीलिंग सां मैच थिए। ऐं हिते उफ इतनी गर्मी, ॾिसो गर्मी हूंदी आहे, उफ मूंखां त बीजे कोन थो, माना अहिड़े वारे सां चहिरे जा एक्सप्रेशन उन लफ़्ज़ सां थियनि। वाव जेका ख़ुशी जो हिकिड़ो इज़हार आहे, वाव तव्हां केॾा सुहिणा आहियो, तव्हां केॾा होशियारु आहियो, वाव तव्हांजी राइटिंग केॾी सुठी आहे, अहिड़े वारे सां वाव जो एक्सप्रेशन। ही वाव आहे हिकिड़ो फनी हूंदो आहे, वू माना अहिड़ा हूंदा आहिनि। अच्छा पंहिंजो न तोखे ख़बर आहे, पोइ ॿुधा मूं कल्ह छा वरितो, तो कल्ह 2000 रुपए जो जुड़ो वरितो, ॿियो छा वरितो, अहिड़े वारे सां जेका आहे इन कंडीशन में यूज़ थींदो आहे। ऐं हुरा हिकु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हुरा आई वॉन द मैच, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, माना अरे असां मैच खटी वरितो। हुरा माय पापा बॉट मी ए न्यू ड्रेस, वाह मुंहिंजे बाबा मुंहिंजे लाइ नओं ड्रेस वठी आयो आहे, माना वाह जिते बाबा जी ॻाल्हि हुजे, ख़ुशी जी ॻाल्हि हुजे। अलस हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अलस ही डाइड, माना अफ़सोस जी जॾहिं अफ़सोस जी ॻाल्हि हूंदी या अफ़सोस जो इज़हार हूंदो आहे उते अलस यूज़ थींदो आहे। वो हिकिड़ो ख़ुशी जो आहे, माना ही ख़ुशी सां न हिते माना अहिड़ी ॻाल्हि जेका हैरत अंगेज़, जेका असांजे गुमान में न हुजे, अहिड़ी फीलिंग, अहिड़ी का ॻाल्हि जेका असांजे गुमान में न हुजे या अचानक थी पइजे त असां उहो यूज़ कयूं। मिसाल तौरु असांजा एक्सप्रेशन उहे असांजे वातां निकिरंदा। मिसाल तौरु अहिड़ो ॿारु जंहिंजो असां कॾहिं सोचे कोन की फर्स्ट पोजीशन ते खणणु ईंदो, पर स्टेज ते अची अचानक जेकॾहिं को टीचर आहे अनाउंसमेंट करे पियो बाबा हाणे असां जेका फर्स्ट पोजीशन आहे, फर्स्ट पोजीशन ते जेको ॿारु आहे जेको फलाणो आहे ऐं उन ॿार जो तव्हांखे को गुमान न हुजे त हुते अहिड़ा हिन पोजीशन खईं, त अहिड़े हवाले सां असांजे फेस ऐं जेके एक्सप्रेशन आहिनि उहे ज़ाहिर थींदा आहिनि। हिकिड़ी पॉइंट बि आहे इंटरजेक्शन सां रिलेटेड आहे, उहो इहो आहे त इंटरजेक्शन में जेका सिंबल जेका यूज़ थींदी आहे उहा ही यूज़ थींदी आहे, जंहिंखे चइबो आहे एक्सक्लेमेशन मार्क, यानी तइज्जुब जी निशानी। त ही एक्सक्लेमेशन मार्क जेका लाज़मी तौर हर इंटरजेक्शन जे अॻियां यूज़ थींदी आहे, जिते तव्हां यूज़ कयो इहो मोस्टली उन जे अॻियां यूज़ थींदी आहे। हाणे इंटरजेक्शन जा ॿिया लफ़्ज़ बि कमु कंदा, ऐं तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधायां थो। मिसाल तौरु हाणे तव्हां सोचो पिया जेको वॉट आहे, जेका वॉट इंटररोगेटिव प्रोनाउन आहे, हा उहो आहे, बट जॾहिं सेंटेंस में इहो कीअं थो यूज़ थिए त हर लफ़्ज़ जो जेका पहचान या आइडेंटिफिकेशन वो सेंटेंस ते डिपेंड करे थी त उहो सेंटेंस में कीअं यूज़ थियो आहे। मिसाल तौरु हिते आहे वॉट, ऐं वॉट जेका एक्चुअली में आहे इंटररोगेटिव प्रोनाउन, बट असां यूज़ था कयूं एज एन इंटरजेक्शन।
पाण ॿुधाए पियो, तव्हां ॾिसी वठो what है what a beautiful palace केॾो न सुहिणो महल आहे पैलेस पी जे अॻियां ॾेई छॾियो महल थी वेंदो what a beautiful palace केॾो न सुहिणो महल आहे त हिते जेका आहे वर्ड जेका यूज़ थियो आहे उहो इंटरजेक्शन तौरु यूज़ थियो आहे त अहिड़े वारे सां ॿिया बि पार्ट ऑफ स्पीच जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे जॾहिं सेंटेंस में यूज़ थींदा आहिनि तॾहिं हू डिफरेंट हिकिड़ो पंहिंजो फंक्शन ॾेखारींदा आहिनि त हर लफ़्ज़ खे असां ईअं कोन था ॿुधाए सघूं त ही बाबा इंटररोगेटिव प्रोनाउन आहे या हीअं त हर लफ़्ज़ जो यूज़ जेका हूंदो आहे उहो सेंटेंस में उनजी स्ट्रक्चर जे बुनियाद ते हूंदो आहे आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे इहो कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो अॼु जो पंहिंजो पार्ट ऑफ स्पीच वारो सेक्शन ख़तमु सुभाणे मिलंदासीं कंहिं नए वीडियो में ऐं हिकिड़े नए टेम सां गॾु